ककर ऐं राइज़न वारा मंसूर ख़ान जी बिल्कुलु ॻाल्हि ॿुधी एॾो मुतमइन थी वेंदा आहिनि ऐं हू ककर पंहिंजी भेण खे वठी वापसि हली वेंदो आहे। झेड़ो टरी वेंदो आहे। मंसूर ख़ान इन झेड़े खे टारण में कामयाबु थी वेंदो आहे ऐं मुराद वारा बि चवंदा आहिनि तुंहिंजी वॾी महिरबानी तूं उन झेड़े खे टारियो। लेकिन ककर वारा पंहिंजी भेण खे वठी वेंदा आहिनि घर ऐं उते शिरडी वरी उन्हनि जे मथां कुआड़ियूं खयूं बीठो हूंदो आहे। अहिड़े हिसाब सां दोस्तो हीअ कोशिशि कई वेंदी त असलियत ज़ाहिर थिए। आहिस्ता आहिस्ता तमामु जल्द इहा असलियत ज़ाहिर थी वेंदी। सोडल ही कमु कयो आहे। सोडल फ़िलहाल त परे निकिरी चुको आहे। हाणे उन खे मुराद वारा ॻोल्हण जी पूरी कोशिशि कंदा। हाणे हेॾो फ़ारिग़ थी विया आहिनि मसइले खां। हाणे उन ॾे रुख़ कंदा ऐं उन जा जेका बि दोस्त संगत साथ आहे उन्हनि ॾे रुख़ कंदा मुराद वारा ऐं उन्हनि खां पुछंदा छा सोडल तव्हां सां राब्ते में आहे, तव्हां वटि त नाहे आयो। जिथे किथे हू ॻोल्हा कंदा ऐं मंसूर ख़ान मुराद खे इहा ॻाल्हि कई वेंदो फ़िलहाल त मूं झेड़ो टारे छॾियो आहे, बाद में इहो झेड़ो थी सघे थो। महिरबानी कर जल्द अज़ जल्द इन शइ खे हल कर ऐं सोडल वारनि खे ॻोल्हे वठि। जेतिरो जल्दी थी सघे सोडल वारनि खे ॻोल्हे वठि जीअं वरी बाद में को मसइलो मसाइल न वधे। ऐं इहो वाइदो कंदो मुराद त तुंहिंजी महिरबानी तूं मसइलो हल करायो आहे। मां इन मसइले खे ऐं तुंहिंजी इज़त खे बचाइण जे लाइ कुझु बि कंदुसि, ॾींहुं राति हिकु कंदुसि, सोडल खे हथु ज़रूरु कंदुसि। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। अल्लाह हाफ़िज़।